अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो बदीन ते न्यूज़ ऐं आऊं आहियां नाज़ मिठू। टंडो गुलाम हैदर टाउन कमेटी समेत तालुके जे अंदरि कोरोना वायरस ऐं लॉकडाउन सबबि पूरे तबिको इंतहाई बुख बदियाली बेरोज़गारी सबबि वधीक परेशान। पूरतनि जे घरनि में फाका कशी जा मंदर छायल। ॻोठ रवियो पटेल कोली में मुस्तहकन जो एहतजाज। चूंडियल नुमाइंदनि यूसी टाउन चेयरमैननि बि मुश्किल वक़्त में पंहिंजनि वोटरनि जी सार न लधी। ॻोठ रवियो पटेल कोली समेत तालुके जा दर्जने ॻोठ सरकारी राशन खां महरूम रहिजी विया। आयल राशन बरात विच में पंहिंजा नवाज़ में विराजी वियो। उन हवाले सां टंडो गुलाम हैदर मां ॾिसूं था सदाम हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। पटेल में ॻाल्हायूं था, असांखे न को इमदादी मिली आहे, न को राशन मिलियो आहे। कंहिं निमाइंदे असांजी सार कोन लधी आहे, न को राशन असांखे मिलियो। 39 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन खे, अञा असीं मज़दूर माण्हू ग़रीब केॾा मिसकिन केॾा बचा खणी वञूं, असांखे को बि राशन अञा कोन मिलियो आहे। गुलाम हैदर में असांखे केरु अञा खोड़ साल लॻी आहे, असीं बुख पिया मरूं। असां ग़रीबनि जे वोट वठण लाइ सभु को अचे थो, ॾियण लाइ तयारु केरु ई कोन्हे। असीं इमरान ख़ान खां अपील था करियूं कि असांखे कुर्सी न ॾे पर असांखे इमदाद ॾे, महिरबानी करे। बेवाई आहियूं, ग़रीब आहियूं, मिसकिन असांजी मज़दूरी कयूं पिया। असांजे दाव बि ॿुधो बाबा, असांखे न मिले थो राशन मिलियो अथई, न असांखे कान वञूं था पैसा वठणु। पुलिस वारा मारियो ठिका ॾी पहा था कढण ग़रीबनि खे वञणु मजबूर करे छॾियो आहे। न को हिते असांखे इमदाद मिले थी, न को का शइ मिले थी, न को असांजा निमाइंदा आहिनि उहे भला केॾा गुम थी विया आहिनि।